हम हमारा जमहूरी निज़ाम के लिए, उसी अदलिया के लिए हम समझते हैं कि ये एक मौका है कि हम मिल के पाकिस्तान को इस बहरान से निकाल सकते हैं। अब इस मुल्क के लिए मैं समझता हूं ये केस एक अपॉर्चुनिटी है। अब ना सिर्फ कायदे अवाम शहीद जुल्फ़िकार अली भुट्टो को इंसाफ दिलवा दे, सबको इंसाफ दिलवा दे। हमेशा के लिए ये दरवाजा बंद करें कि कोई ये सोचे भी कि वो किसी जज को डिक्टेशन दिलवा सकते हैं, कि वो किसी के खिलाफ कोई फैसला दिलवा सकते हैं। पीबी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पुराणी विरासत नफ़रत तोड़े अना वारी सियासत खे दफ़न करणो पवंदो। न खेॾंदुसि न खेॾण ॾींदुसि वारी सियासत न हलंदी। सियासी इख़्तिलाफ़नि खे छॾे मुल्की मसइलनि जो मुक़ाबिलो करणो आहे। पाण में वेड़ सां दहशतगर्द फ़ाइदो वठी सघनि था। अदलिया लाइ मुल्क खे बहरान मां कढण जो मौक़ो आहे। डिक्टेशन जो दरवाज़ो बंदि थींदो त जमहूरियत हली सघंदी। हू चाहिनि था त शहीद जुल्फ़िकार अली भुट्टो खे इंसाफ़ ॾियारियो वञे। पाकिस्तान में दहशतगर्दी घुरो ॿीहर कर खंयो आहे। पार्लियामेंट के एतमाद में वठण खां सवाइ दहशतगर्द तंज़ीमुनि सां ॻाल्हियूं कई वयूं। दहशतगर्दनि सां ॻाल्हियूं करण सां मुल्क 10 साल पोइ ते हलियो वियो। क़ौम खे ॿुधायो वञे त शहीदनि जे रत जो सौदो कंहिं कयो। कंहिं इंतकामी जज़्बे सां न मोटियो आहियां, पर हिसाब त ठहे थो। जनरल बाजवा ऐं जनरल राहिल ख़िलाफ़ का बि साज़िश न कई। मूं त कॾहिं बि कंहिंजे ख़िलाफ़ का बि साज़िश न कई। पाण सां थियल ज़्यादती विसारे सघां थो, पर मुल्क ख़िलाफ़ साज़िश खे कीअं विसारियां। मुंहिंजे ख़िलाफ़ फ़ैसलनि जी असल सज़ा मुल्क जे अवाम खे मिली। नून लीग जी हुकूमत ख़त्म करण लाइ कूड़ा केस ठाहिया विया। पानामा में कुझु न मिलियो त अकामा में नाहिल करार ॾिनो वियो। पुट खां पघार न वठण ते चूंडियल वज़ीर आज़म खे नाहिल करार ॾिनो वियो। हर रोज़ साज़िश कंदड़नि खे नाकामी नसीब थी। सभिनी खे गॾिजी क़ौम खे ॾुखियाईनि मां ॿाहिरि कढणो आहे। 8 फरवरी ते अवाम ते ॿधल सभ खां वॾी JIT ठहंदी। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जूं नून लीग जे पार्लियामानी बोर्ड जे इजलास खे ख़िताब। DI खान हमले में शहीद थियल सिंध जे शहीदनि समेत ॿियनि सूबनि जे जवाननि जा मढ़ फ़ौजी एज़ाज़ सां संदन अबाणनि इलाइक़नि में मिटी मां हवाले। गुलाम मुर्तज़ा ॾाहिरी जी मनहड़े, शहीद इसाक खोड़े जी घोटकी, अमीर हुसैन जी बोज़दार वॾा, शहीद नसीर नाइक जी शाहदादपुर ऐं मुख्तियार अली शेख जी फ़कीराबाद में तदफ़ीन। जनाज़ नमाज़ में फ़ौजी ऑफिसरनि समेत सियासी समाजी अॻवाननि समेत ॿियनि जी शिरकत। निगरान वज़ीर आज़म अनवारुल्लाह काकड़ तरफ़ां DI खान आमद, ज़ख़्मियुनि जी अयादत। संदसि चवणु आहे त पाकिस्तान दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग खटे वरिती आहे। रुॻो ऐलान थियणो आहे। हुननि दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में वॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। केर बि खेनि ढिॼारे नथो सघे। हू मुक़ाबिलो कंदा रहंदा। अफ़गानिस्तान मां तुर्कम बॉर्डर ज़रिए जदीद अमरीकी हथियारनि जी स्मगलिंग जी कोशिश नाकाम। कस्टम ऐं सिक्योरिटी फोर्सिस कार्रवाई करे पाकिस्तान ईंदड़ गाॾी मां अमरीकी हथियार हथ करे वरिता। अफ़गान ड्राइवर खे हिरासत में वरितो वियो। जांच दौरान अहम इंकशाफ। जदीद अमरीकी हथियार बसरनि सां भरियल बोरियुनि में लिकाया विया हुआ। JUI सरबराह मौलाना फजलुर रहमान KP में अफ़गाननि जे दाख़िल करायल वोटनि जी जांच जो चवणु आहे त आसिफ ज़रदारी KP में ग़लति वोटनि जे दाख़िल थियण जी निशानदेही कई आहे। जेकॾहिं अफ़गाननि जा वोट दाख़िल आहिनि त मामले जी जांच कराई वञे। इलेक्शन में देरि थिए थी त को वॾो मसइलो न आहे। DI खान, टांग, बनू ऐं ॾखण वज़ीरिस्तान में अमन अमान जी सूरतहाल ख़राब आहे। हेल ताईं 80 माण्हू शहीद थी चुका आहिनि। खेनि चूंडूं ज़रूरी घुर्जनि, पर शफ़ाफ़ इलेक्शन जो माहौल बि फ़राहम कयो वञे। हू नून लीग सां गॾियल हुकूमत लाइ तयार आहिनि। पीपुल्स पार्टी सां का ॻाल्हि ॿोल नाहे थी। इलेक्शन कमीशन सॼे मुल्क में डिप्टी कमिश्नरनि ऐं एडिशनल डिप्टी कमिश्नरनि जी मुक़ररनि ऐं बदिलियुनि ते पाबंदी लागू करे छॾी। सेक्रेटरी एस्टेब्लिशमेंट ऐं चइनी चीफ सेक्रेटरियुनि खे ख़त माणिया विया। पधराई में चयो वियो आहे त इलेक्शन कमीशन आम चूंडुनि में DC ऐं ADCs खे ज़िम्मेवारी
टंडे LIR सां तालुक रखंदड़ नून लीग जी अॻूणी सेनेटर राहीला मक्सी GDA में शामिल। पीर पागारी जी सदारत हेठि थियल इजलास में राहीला मक्सी तरफ़ां शमूलियत जो ऐलान। GDA आरोज़ जी मुक़ररी वारो फ़ैसिलो वापसि न वठण। इलेक्शन कमीशन सिंध जे मेंबर निसार दुरानी खे न हटाइण जी सूरत में एहतजाज जो ऐलान। पीर पागारे जो चवणु आहे त GDA सिंध जे अवाम लाइ मुतबादिल प्लेटफॉर्म आहे। अवाम खे करप्ट माफ़िया मां आजो करण लाइ हू पंहिंजो किरदार अदा कंदा। बदीन में नून लीग खे सियासी कामयाबी मिलण जो इम्कान। अॻूणे MNA कमाल खान चांग जी नून लीग सिंध जे सदर बशीर मेमण ऐं ॿियनि सां मुलाक़ात। पार्टी में शमूलियत जी दावत। कमाल खान चांग नून लीग में शमूलियत जो इशारो ॾेई छॾियो। PP औरत विंग जी सदर फरियाल टालपुर जी सदारत हेठि सिंध जे पार्लियामानी बोर्ड जो इजलास। मलीर क्यामाड़ी ऐं ओलह ज़िले जे टिकट जे ख़्वाहिशमंद उम्मीदवारनि जा इंटरव्यू वरिता विया। इजलास में निसार खोड़ो, कायम अली शाह, मुराद अली शाह, मंसूर वसाण, कादिर पटेल, सईद गनी ऐं ॿिया शरीक। साइफर केस में तहरीक इंसाफ जे बानी चेयरमैन ऐं शाह महमूद कुरैशी ते फर्दे जुर्म लागू। जवाबदारनि तरफ़ां ॾोह मञण खां इनकार। शाहिद तलब। तोशाखाना केस में बि PTI चेयरमैन जे ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द। नैब खेसि गिरफ़्तार करे वरितो। एहतिसाब महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। 9 मई वाक़िअनि ते PTI अॻवाननि आज़म स्वाती, हमाद अज़हर ऐं मुराद सईद समेत 18 इश्तिहारनि जा सुञाणप कार्ड ब्लॉक करण जो फ़ैसिलो। लाहौर पुलिस PTI अॻवाननि जा कार्ड ब्लॉक करण लाइ नादरा खे ख़त लिखी छॾियो। ख़त में चयो वियो त 18 इश्तिहारी जवाबदार निजात में शामिल थी रहिया आहिनि। नई अदालत में पेश थियनि था। संदन सुञाणप कार्ड ब्लॉक कया वञनि। इसराइली फ़ौज गॾियल क़ौमुनि जे स्कूल खे हमास जो गुझो था करार ॾेई धमाके सां उॼाए छॾियो। गज़ा में गुज़िरियल 24 कलाकनि दौरान वधीक 200 फ़लस्तीनी शहीद। ओलह किनारे जे शहर जनीन में इसराइली फ़ौज जो ड्रोन हमलो ऐं फायरिंग 5 फ़लस्तीनी शहीद फ़लस्तीनी जो अंग 18,200 खां वधी वियो। ज़ख़्मी। गज़ा में हमास तरफ़ां बि क़ाबिज़ फ़ौज ते जवाबी हमला। मिज़ाइलनि सां इसराइली फ़ौज जी कैंप ऐं केतिरियूं गाॾियूं तबाह करे छॾियूं। चकरनि दौरान 11 इसराइली फ़ौजी मारिजी विया। इसराइली फ़ौज जो गज़ा जे कमाल उदवान अस्पताल ते बि हमलो। TB हमले समेत केतिरा ई माण्हू गिरफ़्तार। यहूदी फ़ौज तरफ़ां हमास जे मुकमल ख़ात्मे ताईं कार्रवाइयूं जारी रखण जो ऐलान। इसराइल बचाव वारे वज़ीर जो चवणु आहे त गज़ा में जंग जो मक़सदु हमास खे धरतीअ जे नक्शे तां ख़तमु करणु आहे। हमास जे ख़ात्मे ताईं केतिरा ई हफ़्ता लॻी सघनि था। तेसिताईं जंग जारी रहंदी। सिंध जे निगरान घरू वज़ीर ब्रिगेडियर रिटायर हारिस नवाज़ चयो आहे त फातिमा फड़ो ऐं साफ़ी जान मोहम्मद महर केसनि खे अंजाम ताईं पहुचायो वेंदो। गैर क़ानूनी परडे॒नि खे बाइज़त तरीक़े सां मोकिलियो पियो वञे। मौलाना फज़लुर रहमान खे थ्रेड बाबति हू आगाह आहिनि। चूंडुनि लाइ 2.5 लख फ़ौज घुरी वई आहे। पाक फ़ौज पंहिंजी ज़रूरत मूजिबि फ़ैसिलो कंदी। IG सिंध रिफ़त मुख़्तार राजा तरफ़ां सखर ऐं घोटकी जो दौरो। अमना मान जी सूरतहाल बाबति धार इजलास। कचे में ॾोहारनि जो घेरो तंग करण जी हिदायत। संदसि चवणु आहे त सखर, घोटकी ऐं शिकारपुर में ॾोहारनि ख़िलाफ़ कढियल ऑपरेशन कयो वञे। कचे सां गॾु पके मां बि ॾोहारनि जो ख़ात्मो आंदो वेंदो। सिंध हाई कोर्ट मीर मुर्तज़ा भुट्टो क़त्ल केस में तरू के DIG कराची शुएब तडल, ज़ुल्फ़कार अहमद, ज़फ़र इक़बाल ऐं ॿियनि खे तलब करे वरितो। फ़ौत थी वियल जवाबदारनि जी मौत जी तस्दीक़ लाइ रिपोर्ट पेश करण जो बि हुकुम। मीर मुर्तज़ा भुट्टो क़त्ल केस में जवाबदारनि जी बरियत ख़िलाफ़ अपील जी ॿुधणी। अॻूणे पुलिस ऑफिसर वाजिद दुरानी खे व्हील चेयर ते अदालत में आंदो वियो। सिंध जे तालीम खाते पब्लिक सर्विस कमीशन जे इम्तिहान में 17 ग्रेड जे सब्जेक्ट स्पेशलिस्ट जे पोस्टुनि जे लाइ कामयाबी माणींदड़ उम्मीदवारनि जे डोमिसाइलनि ऐं डिग्रियुनि जी तस्दीक़ लाइ ख़त लिखी छॾिया। 99 उम्मीदवारनि जे डोमिसाइलनि जी तस्दीक़ लाइ 20 ज़िलनि जे DCs ऐं 83 उम्मीदवारनि जी डिग्रियुनि जी तस्दीक़ लाइ यूनिवर्सिटी ऐं वफ़ाक़ी अलमदारिस खे ख़त लिखिया विया।
कराची जी बकाई मेडिकल कॉलेज भरिसां वापारी मोहम्मद हारिस रहमान मुबैना तौर अगवा केस दाख़िल। कश्मीर भरिसां RD 45 वटि दुकान ते हथियारबंदनि जी काह। दुकानदार अबू बकर तहीम अगवा। पुलिस ऐं ॾोहारनि में फायरिंग जी ॾे वठि इलाइक़े में ॾहका। कंदियारे वेझो ॻोठ महरू मेतले में हथियारबंदनि जी फायरिंग। हिक औरत क़तल। राणी मेतलो जे वारसनि पारां थाणे आॾो लाश रखी एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त रिंद बिरादरी जे माण्हुनि घर ते हमलो करे औरत खे क़तल कयो आहे। जवाबदारनि खे गिरफ़्तार करे केस दाख़िल कयो वञे। दादू में ॻोठ शहर मोहम्मद सोलंगी लिंक रोड ते ॻोठाणे खां मोटरसाइकिल ऐं ॿियो सामान फुर। मुबैना फोरू मारिजी वियो। ॻोठाणनि ऐं फोरनि में फायरिंग जी ॾे वठि में जाफ़र उर्फ़ पोढ़ो शाहाणी मारिजी वियो। लाश अस्पताल मुंतक़िल। पुलिस पारां फोरू वटां क्लाशनकोफ ऐं गोलियूं हथ। ॿियनि जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ नाकाबंदी। वारह में माण्हुनि अॻियां हथ टंगे पेट गुज़र कंदड़ ख़ादिम जोगी पंहिंजे पुट खे तालीम ॾियारे मिसाल क़ाइमु करे छॾियो। संदसि चवणु आहे त हू गदागरी वारी ज़िंदगी मां बेज़ार थी चुका आहिनि। इन करे औलाद खे पढ़ाइण जो